हिकु सिंध हिकु सकाफ़त। 1 दिसंबर आचर ॾियारे अवामी न्यूज़ HD पारां हिकु सिंध हिकु सकाफ़त जे स्ट्रेट मल्हाए रहिया आहियूं। अचो त अवामी न्यूज़ सां गॾु समूरा सिंधवासी पंहिंजी धरती सां धरती जे रंगनि सां रंगजी वञो। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। मुंहिंजा सिंध वासियो सजणो, असांखे पंहिंजी धरतीअ सां प्यार ऐं मोहबत आहे। सिंध सदियुनि खां जीअंदी रही आहे। ही सिंध जूं बनियूं ऐं ॿारा, ही सिंध जूं ढंढूं ऐं ढोरा, ही मौज भरियो महिरान सदा वैन सिंध आबाद मारू खुशहाल। ही लाड़, ही काछो, ही थर ऐं बर, ही सिंध जा हुनर ऐं साज़ सिंध जी ओञाण ऐं सकाफ़त आहिनि। सिंधी सकाफ़त खे उजागर करियूं। सिंध आबाद मारू खुशहाल। हिकु सिंध हिकु सकाफ़त। सिंध आबाद मारू खुशहाल। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ पारां 1 दिसंबर ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे ॾियारे खे भरपूर तरीक़े सां मल्हाइण जे सिरे हेठि खिपरो में तयारियूं शुरू थी वियूं आहिनि। हिन हवाले सां खिपरो जे शहरनि पारां अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ जी भरपूर आजियां कई। हिननि जो चवणु आहे त अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत जा थोराइत आहियूं, जंहिं सिंध जी सकाफ़त खे जर जंग में उजागर कयो आहे। असांजी सकाफ़त जे ॾियारे जे हिसाब सां असांजूं तयारियूं इहे आहिनि। 1 दिसंबर ते असीं सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदासीं ऐं असां वटि अजरकूं ॿियूं थियूं ही जाम हलनि पियूं। हीअ अजरक जेका आहे नसरपुर जी अजरक आहे, बाक़ी हैदराबाद जी अजरकूं बि हूंदियूं आहिनि। असां ॾे तमामु सुठो प्रोग्राम थींदो, मालिक जी महिरबानी सां असां मल्हाईंदासीं। हा बिल्कुलु बिल्कुलु जाम हले थी। ॿार नंढा ॿार जाम वठनि था। ॿिया वॾा जेके उस्ताद हूंदा आहिनि जेके इहे बि जाम वठंदा आहिनि। असांजे अजरक जो सिस्टम जाम हलंदो आहे। कारोबार में अजरक में वाधारो ईंदो आहे, बिल्कुलु वाधारो ईंदो आहे। हांजी, ऐं सिंध असांजी अमड़ आहे। बिल्कुलु असां सिंध जे लाइ ख़रीदारी शुरू कयूं पिया। सिंधी टोपी ऐं अजरक ऐं असां धाम धूम सां सिंध ते ॾियारो मल्हाईंदासीं। बिल्कुलु असांजो इहे जेके आहिनि उमेदूं आहिनि कोशिशि। इहो ॾियारो असांजी वॾी ख़ुशी आहे। सिंध जो हिकिड़ो फतेह आहे। बिल्कुलु सिंधियुनि जी, असां सिंधियुनि जे माण्हुनि जी सिंध आहे। ईद मल्हाईंदा आहियूं। बिल्कुलु असांजे लाइ वॾी ईद आहे। सिंध जी जेको वॾी ईद हूंदी आहे असांजी। अवामी न्यूज़ पारां जेको ही सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे, इहो इन जी असीं भरपूर ताईद कयूं था। तमामु सुठे नमूने इन जो कमु थींदड़ आहे ऐं इन्हनि जूं ख़िदमतूं अणविसरंदड़ आहिनि। सकाफ़ती ॾियारो जेको आहे सो हर साल असांखे बाक़ाइदे इंतज़ारु रहंदो आहे। इन ॾींहं जो बिल्कुलु ईंदो आहे। तक़रीबन सेल त डबल थी वेंदी आहे। जोश जज़्बो तमामु घणो हूंदो आहे। जेको पहिरीं तारीख़ ते अची रहियो आहे उहो असां बिल्कुलु भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं ऐं सिंध असांजी धरती आहे ऐं उन खां वधीक असीं रज़ाक साहिब जा थोराता बि आहियूं ऐं तमामु सुठे नमूने जेको प्रोग्राम हूंदो आहे बिल्कुलु असीं उनखे परजोश नमूने सां ऐं परखुलूस सां सुठे नमूने सां मल्हाईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।